ओम शांति। ये दीदी मुरली तारीख़ आहे 10/6/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार लक्ष्य खे सदा साम्हूं रखो त दैवी गुण ईंदा वेंदा। हाणे पंहिंजी संभाल करणी आहे, आसरी गुणनि खे कढी दैवी गुण धारण करणा आहिनि। कृष्णा आयुष्मान भव जो वरदान मिलंदे हुए भी वॾी आयु जे लाइ कहिड़ी महिनत करणी आहे। उत्तरा वॾी आयु जे लाइ सितो प्रधान ठहिण जी महिनत करो। जेतिरो बाप खे यादि कंदव ओतिरो सितो प्रधान ठहींदव ऐं आयु वॾी थींदी। पोइ मृत्यु जो डर निकिरी वेंदो। यादि सां दुख दूर थी वेंदा। सतो प्रधान थी वेंदासीं, आयु वॾी थी वेंदी त मृत्यु जो डर निकिरी वेंदो। यादि सां दुख दूर थी वेंदा। छो जी ॾिसो, आयु वॾी थी वेंदी त पंहिंजा कर्म बि पूरा करे सघंदासीं। पोइ त कंहिंखे मरण खां डपु ई न लॻंदो। शरीर ई पुराणो थींदो त आत्मा ख़ुदि ई सोचती मां ॿियो शरीर वठां। यादि सां ई दुख दूर थी वेंदा आहिनि। तव्हां फूल ठही वेंदा। यादि सां ई तव्हां यादि में ई गुप्त कमाई आहे। यादि सां पाप कटिजी वेंदा आहिनि। आत्मा हल्की थी वेंदी आहे, आयु वॾी थी वेंदी आहे। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार प्रति बाप सम्झाइनि था, पढ़ाइनि बि था। छा सम्झाइनि था मिठी ॿार? तव्हांखे हिकु त आयु वॾी खपे। छो जी तव्हांजी आयु वॾी हुई, 150 वर्ष जी आयु हुई। वॾी आयु कीअं मिलंदी आहे? तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण सां। जॾहिं तव्हां सतो प्रधान हुयो त तव्हांजी आयु ॾाढी वॾी हुई। हाणे तव्हां मथे चढ़ी विया आहियो। ॼाणंदा आहियो असां तमो प्रधान ठहिया आहियूं त असांजी आयु नंढी थी वई आहे। तंदुरुस्ती बि ठीकु न आहे। छो जी हिकु त विकार में वञण सां आयु नंढी थींदी आहे। ॿियो पाप कर्मनि सां बोझो हूंदो आहे त हुनजे कारण, बीमारी जे कारण आयु नंढी थी वेंदी आहे। ॿियो कोई पाप कर्म कयो त एक्सीडेंट जंहिंसां बि माण्हुनि जो शरीर छॾनि था त इन सां बि आयु नंढी थी वेंदी आहे। बाबा चवनि था, ॼाणंदा आहियो तमो प्रधान ठहिया आहियूं त असांजी आयु नंढी थी वई आहे। तंदुरुस्ती बि ठीकु न आहे, बिल्कुलु ई रोगी ठही विया आहिनि। ये जीवन पुराणी आहे, नई सां भेंट कबी आहे न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाप असांखे वॾी आयु ठाहिण जी युक्ति ॿुधाइनि था। मिठे मिठे ॿार, मूंखे यादि कंदव त तव्हां जीअं सतो प्रधान हुयो, वॾी आयु वारा हुयो, तंदुरुस्त हुयो, ईअं वरी खां ठही वेंदो। आयु नंढी हुजण सां मरण जो डर रहंदो आहे। तव्हांखे त गारंटी मिलंदी आहे कि सत्युग में ईअं अचानक कॾहिं मरदासीं न। बाप खे यादि कंदा रहंदव त आयु वॾी थी वेंदी, सभु दुख दूर थी वेंदा। कोई बि क़िस्म जो दुख न थींदो। ऐं तव्हांखे छा खपे? तव्हां चईंदा आहियो ऊच पद बि खपे। तव्हांखे मालूम बि न हुयो कि अहिड़ो पद मिली बि सघंदो आहे। हाणे बाप असांखे युक्ति ॿुधाईंदा आहिनि, ऊच पद पाइण लाइ हीअं करो। एम ऑब्जेक्ट साम्हूं आहे, तव्हां अहिड़ो पद पाए सघंदा आहियो। हिते ई दैवी गुण धारण करणु। असांखे हिते ई दैवी गुण धारण करणा आहिनि। पंहिंजे खां पुछणो आहे, असां में कोई अवगुण त न आहे? हिते ई दैवी गुण धारण करणा आहिनि। असांखे पंहिंजे खां पुछणो आहे, असां में कोई अवगुण त न आहे? अवगुण बि अनेक प्रकार जा आहिनि। सिगरेट पीअणु, छीछी चीजूं खाइणु, इहे अवगुण आहे। सभिनि खां वॾो अवगुण आहे विकार जो, जंहिंखे ई बैड कैरेक्टर चइबो आहे। सभिनि खां वॾो अवगुण आहे विकार जो, जंहिंखे ई बैड कैरेक्टर चइबो आहे। बाप चवंदा आहिनि तव्हां विशेष ठही आहियो। हाणे वाइसलेस ठहिण जी तव्हांखे युक्ति ॿुधाइनि था। इन में इन विकारनि खे, अवगुणनि खे छॾे ॾियणो खपे। कॾहिं बि विशेष न ठहिणो आहे। हिन जन्म में जो सुधरंदो त उहा सुधरी 21 जन्म ताईं हलंदो। सभिनि खां ज़रूरी ॻाल्हि आहे वाइसलेस थियणु। जन्म जन्मांतर जा जो बोझ सिर ते आहे, उहा योग बल सां ई उतारंदव। ॿार ॼाणंदा आहिनि जन्म जन्मांतर असां विशेष ठहिया आहियूं।
हाणे बाप सस प्रतिज्ञा कंदा आहियूं की वरी कॾहिं विशेष न ठाहींदासीं। बाप चवंदा आहिनि की अगरि पते ठाहींदा त 100 गुणा दंड खाइणो पवंदो ऐं पोइ पद बि भ्रष्ट थी वेंदो। शुजी निंदा कराई न त गोया हुन तरफ़ विशेष मनुष्यनि जी तरफ़ हली वियो। अहिड़ा ॾाढा हली बि वेंदा आहिनि, अर्थात हार बि खाई वठंदा आहिनि। अहिड़ा ॾाढा हली बि वेंदा आहिनि, अर्थात हार बि खाई वठंदा आहिनि। अॻियां तव्हांखे पतो न हुयो कि इहो धंधो विकार जो न करिणो खपे। अॻियां थोरी असांखे पतो हुई, त बाबा असांखे हाणे ॿुधाए अथई कि इहे छा था करूं। विकार त ज़हर आहे। त कोई सुठा ॿार हूंदा आहिनि, चवंदा आहिनि असां ब्रह्मचार्य में रहंदासीं। सन्यासिन खे ॾिसी सम्झंदा आहिनि पवित्रता सुठी आहे। पवित्र ऐं अपवित्र दुनिया में अपवित्र त ॾाढा रहंदा आहिनि न, पवित्र ऐं अपवित्र। हिन दुनिया में अपवित्र त ॾाढा रहंदा आहिनि। पैखाने में वञण बि अपवित्र ठहिणा आहिनि, इन करे फौरन सनानु करणो खपे। अपवित्रता अनेक प्रकार जी हूंदी आहे। कंहिंखे दुख ॾियणु, झगड़ो लड़ाई झगड़ो करण बि अपवित्रता जो कर्तव्य आहे। इन करे चेक करो असांजी मनसा वाचा कर्मणा सां कंहिंखे दुख त न पहुचियो। पर इहे न असां बाबा जी श्रीमत ते हलूं था ऐं अगरि उन्हनि जी असां चयो नथा मञूं, उन्हनि खे दुख थो थिए त असां उन्हनि बाबा चवंदा आहिनि दुख छो ॾियो, इन करे चलो हुनजो चयो वञे। लेकिन बाबा जी श्रीमत आहे उहो पालन करणी आहे न। बाप चवंदा आहिनि जन जन्मांतर तव्हां पाप कया, उहे सभु आदतियूं हाणे मिटाइणियूं आहिनि। असांखे हाणे उहे सभु आदतियूं मिटाइणियूं आहिनि, जेकी बि असां में जन जन्मांतर असां में हुयूं, जंहिंजे कारण असांजो पाप कर्म कयो। हाणे उहे सभी आदतियूं ख़तमु थी थींदी वञनि, सभिनि जी बुद्धियुनि मां ई निकिरी थी वञनि। कहिड़ी बि कोई आदत थींदी आहे जंहिंसां पाप ठहे। हाणे तव्हांखे सचो महान आत्मा ठहिणो आहे। सचो महान आत्मा त इहे लक्ष्मी नारायण ई हुआ, ॿियो कोई त हिते ठही न सघे। छो जी सभु तमो प्रधान आहिनि ऐं ठाहिण वारो बि हिकु ई आहे। ग्लानी बि ॾाढा कंदा आहिनि, उन्हनि खे पतो न पवंदो आहे कि असां छा कंदा आहियूं। हिकु हूंदो आहे गुप्त पाप, ॿियो हूंदो आहे प्रत्यक्ष पाप। इहा आहे ई तमो प्रधान दुनिया। त पाप बि 2 प्रकार जा हूंदा आहिनि, गुप्त ऐं प्रत्यक्ष। असांखे सभु प्रकार जे पाप कर्मनि सां, मनसा वाचा कर्मणा, सभु प्रकार जे पाप कर्मनि सां मुक्त दुनिया आहे। बाबा चवंदा आहिनि सेवा बि करो। तव्हां चओ सभु प्रकार जे पापनि सां मुक्त दुनिया आहे, सेवा बि थी वई। इहा आहे तमो प्रधान दुनिया। ॿार ॼाणंदा आहिनि असां बाप असांखे हाणे समझदार ठाहिनि था, इन करे उन्हनि खे सभु यादि कंदा आहिनि। बाप असांखे समझदार ठाहिनि था, इन करे बाबा खे सभु यादि कंदा आहिनि। सभिनि खां सुठी सम्झ तव्हांखे मिलंदी आहे कि पावन ठहिणो आहे, पोइ गुण बि खपनि। सभिनि खां सुठी सम्झ असांखे मिलंदी आहे कि पावन ठहिणो आहे, पोइ ओड़ा गुण बि खपनि। देवताउनि जे अॻियां जो महिमा ॻाईंदा आहिनि, हाणे तव्हांखे ओड़ो ठहिणो आहे। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। बाप सम्झाईंदा आहिनि मिठे मिठे ॿार तव्हां केतिरा मिठा गुल फूल हुयो, पोइ कांटा ठही विया। हाणे बाप खे यादि करो त यादि सां तव्हांजी आयु वॾी थींदी, पाप बि भस्म थी वेंदा, सिर ते बोझो हल्को थी वेंदो। पंहिंजी संभाल करणी आहे। असां में छा अवगुण आहे उहो कढूं। जीअं नारद जो मिसाल आहे न, उनखे चयईं तव्हां लाइक़ु आहियो। तव्हां ॾिठो, उन ॾिठईं कि बराबरि असां त लाइक़ु न आहियूं। बाप तव्हांखे ऊंच ठाहींदा आहिनि। बाप जा तव्हां ॿार आहियो। बाप असांखे ऊंच ठाहींदा आहिनि। श्री बाबा जे असां ॿार आहियूं, त बाबा जी पूरी विश्व जी आत्माऊं ॿार हूंदियूं, लेकिन पहचानियो त असां ई आहे, त असां उन जा ॿार आहियूं उन्हनि जा। इन करे बाप असांखे ऊंच ठाहिनि था। जीअं कोई बाप महाराजा हूंदो आहे त चवंदा आहिनि न असांजो बाबा महाराजा आहे।
बाबा ॾाढो सुख ॾियण वारो आहे, जो अच्छे सुभाउ जा महाराज हूंदा आहिनि, उन्हनि खे कॾहिं क्रोध न ईंदो आहे। हाणे त आहिस्ते आहिस्ते सभिनि जी कलायूं उतरदी ईंदियूं आहिनि। हाणे अवगुण प्रवेश कंदा विया आहिनि, सभिनि जे अंदरि अवगुण प्रवेश कंदा आया आहिनि। कला कमती थींदी आहे, तमो थींदा विया आहिनि। तमो प्रधान जी बि जीअं अंत अची करे थी आहे, हाणे तमो प्रधानता जी बि हाणे अंत अची करे थी वई आहे। के दुख के केतिरो दुख थी वियो आहे न, तव्हांखे केतिरो सहन करिणो पवंदो आहे। हाणे अविनाशी सर्जन द्वारा तव्हांजी दवाई थिए थी न। बाप चईंदा आहिनि, 5 विकारनि त घड़ी घड़ी तव्हांखे सतायो आहे। तव्हां जेतिरो पुरुषार्थ कंदा बाप खे यादि करण जो, ओतिरो माया तव्हांखे हेठि किराइण जी कोशिशि कंदी। तव्हां जेतिरो पुरुषार्थ कंदा बाप खे यादि करण जी, ओतिरो असांखे माया किराइण जी कोशिशि कंदी। माया असांखे हेठि किराइण जी कोशिशि कंदी आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो। कंहिं बि रीति सां असांखे बाबा खे यादि करिणो आहे न, त माया असांखे किराइण जी कोशिशि कंदी। तव्हांजी अवस्था अहिड़ी मज़बूत थियणी खपे जो कोई माया जो तूफ़ान असांखे हिलाए ई न सघे। मतलब असांजी बुद्धि बाबा सां डिस्कनेक्ट न थियणी खपे न। ॻाल्हियूं त ईंदियूं, भूकंप बि ईंदो, बाढ़ बि ईंदी, लेकिन असांजी बुद्धि में बाबा सां कनेक्शन में रहे। बाबा चईंदा आहिनि, तव्हां जेतिरो पुरुषार्थ कंदव बाप खे यादि करण जो, ओतिरो माया तव्हांखे हेठि किराइण जी कोशिशि कंदी। तव्हांजी अवस्था अहिड़ी मज़बूत हुजणी खपे जो कोई माया जो तूफ़ान हिलाए न सघे। रावण कोई ॿियो चीज़ न आहे, वह मनुष्य न आहे। 5 विकार रूपी रावण खे ई माया चइबो। आसरी रावण संप्रदाय तव्हांखे पहचानंदा ई न आहिनि कि आख़िरीन मां ये केरु आहियां, आख़िरीन में ये केरु आहे। आसरी रावण संप्रदाय तव्हांखे पहचानंदा ई न आहिनि, सम्झंदा ई न आहिनि कि आख़िर ये केरु आहिनि। इहे बीके छा सम्झाईंदा आहिनि, रिज़ल्ट में कोई न ॼाणंदा आहिनि। इहे बीके छो कहलाईंदा आहिनि। ब्रह्मा कंहिंजी संतान आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांखे वापसि घर हलणो आहे। बाबा चईंदा आहिनि, हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि असां सभिनि खे वापसि घर हलणो आहे। त इहे सभु प्रश्न उन्हनि खे सम्झ ईंदा ई न आहिनि कि उहे पुछनि बि न। इहे बाप बि तव्हां ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि, आयुष्मान भव, धनवान भव, तव्हांजी सभु कामनायूं पूरी कंदा आहिनि न, वरदान ॾींदा आहिनि। इहे बाप बि तव्हां ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि, आयुष्मान भव, धनवान भव, तव्हांजी सभु कामनायूं पूरी कंदा आहिनि, वरदान ॾींदा आहिनि बाबा असांखे। परंतु सिर्फ़ु वरदान सां कोई कमु न थींदो आहे, महिनत करणी आहे। बाबा असांखे वरदान बि ॾींदा, लेकिन बाबा चईंदा आहिनि न, वरदान बि फलीभूत तॾहिं थींदो, कम में ईंदो, जॾहिं स्मृति जो पाणी ॾींदासीं, बाप जी यादि जी धूप ॾींदासीं। हर हिकु ॻाल्हि सम्झण जी आहे, पंहिंजे खे राज तिलक ॾियण जे अधिकारी ठहिणो आहे। बाप अधिकारी ठाहींदा आहिनि, तव्हां ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि, हीअं हीअं करो। पहिरियों नंबर जी शिक्षा ॾींदा आहिनि, मामेकम यादि करो। मनुष्य यादि न कंदा आहिनि, छो जी उहे ॼाणंदा ई न आहिनि त यादि बि रॉन्ग आहे। मनुष्य यादि न कंदा आहिनि, छो जी उहे त ॼाणंदा ई न आहिनि। बाबा चईंदा आहिनि ईश्वर सर्वव्यापी आहे। पोइ शिव बाबा खे यादि कीअं कंदा? शिव जे मंदर में वञी करे पूजा कंदा आहिनि। तव्हां पुछो हिननि जो ऑक्यूपेशन ॿुधायो त चईंदा भॻवानु त सर्वव्यापी आहे। पूजा कंदा आहिनि ऐं उन्हनि सां रहम मांगदा आहिनि। मांगदे उहे पोइ कोई पुछंदो आहे परमात्मा किथे आहे, त चईंदा आहिनि सर्वव्यापी। हाणे उहो मांगनि था काके था मांगनि, वरी बि साम्हूं मूर्ति हूंदी आहे त बि मथे मांगदा आहिनि।
पोइ चईंदा आहिनि सर्वव्यापी आहे, मतिलबु उन चित्र में बि न आहे, कण कण में बि न आहे, मथे आहे। चित्र जे सम्मुख छा कंदा आहिनि? पोइ चित्र सम्मुख न त कला काया ई चट थी वेंदी आहे। भक्ति में केतिरी भूलियूं करणियूं आहिनि, पोइ बि भक्ति सां केतिरो प्यार आहे। श्री कृष्ण जे लाइ केतिरो निर्जल आदि कंदा आहिनि। हिते तव्हां पढ़ो था उहो भगत माण्हू छा छा करनि था। हिते असां श्री कृष्ण जहिड़ो ठहिण जे लाइ पढ़ाई था पढ़ूं, श्री कृष्ण जी राजधानी में हलण लाइ पढ़ाई था पढ़ूं, ऐं उहो ॾिसो छा था करनि। तव्हांखे त हाणे हसी ईंदी आहे। ड्रामा अनुसार भक्ति कंदे क़दम नी हेठि उतरंदा आहिनि, मथे त चढ़ी न सघे न। हाणे इहो पुरुषोत्तम संगम युग जंहिंखे पतो ई न आहे जंहिंजो, हाणे तव्हां पुरुषोत्तम ठहिण लाइ पुरुषारथ करो था। टीचर स्टूडेंट खे सर्वेंट, टीचर स्टूडेंट जो सर्वेंट आहे न, स्टूडेंट्स जी सर्विस कंदा आहिनि, गवर्नमेंट सर्वेंट आहिनि। बाप चईंदा आहिनि सेवा, बाप चईंदा आहिनि मां सेवा कंदो आहियां, तव्हांखे पढ़ाईंदो बि आहियां। हाणे आत्माउनि जो बाप आहे, सभी आत्माउनि जो बाप आहे। बाबा चवनि था, बाप बि चईंदा आहिनि मां तव्हांजी सेवा कंदो आहियां, तव्हां सभिनि खे पढ़ाईंदो आहियां, सभी आत्माउनि जो बाप बि आहियां, टीचर बि ठहींदो आहियां, सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधाईंदो आहे। इहे ज्ञान कोई मनुष्य में न आहे, कोई सिखलाए न सघे। तव्हां पुरुषारथ ई कंदा आहियो कि असां ईअं ठहूं। दुनिया में मनुष्य केतिरा तमो प्रधान बुद्धि आहिनि, ॾाढी ख़ौफ़नाक दुनिया जो मनुष्य खे न करिणो खपे उहो कंदा आहिनि। केतिरा खून डाका आदि लॻाईंदा आहिनि, हिते न कंदा आहिनि, काथे न कंदा आहिनि। 100% तमो प्रधान दुनिया थी वई आहे। त बाबा चवनि था 100% तमो प्रधान दुनिया ठही वई आहे। उन जे लाइ बाबा चवनि था कि 100% तमो प्रधान दुनिया आई आहे। हाणे तव्हां वरी 100% सतो प्रधान ठहो था, ऐं इहा दुनिया बि वरी 100% सतो प्रधान ठहे थी। उन जे लाइ युक्ति ॿुधाइबी आहे यादि जी यात्रा। हाणे तव्हां यादि सां विक्रम विनाश थींदा, बाप सां वञी करे मिलंदासीं। भॻवान बाप कीअं ईंदा कीअं आहिनि इहे बि तव्हां हाणे सम्झंदा आहियो। हिन रथ में आया आहिनि, ब्रह्मा जे थ्रू ॿुधाईंदा आहिनि। तव्हां जो बि तव्हां धारण करे ॿियनि खे ॿुधाईंदा आहियो त दिलि थींदी आहे डायरेक्ट ॿुधो। असां ब्रह्मा जे थ्रू बाबा सां ज्ञान ॿुधाईंदो आहिनि, जो बि धारणा करे ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि त दिलि थींदी आहे डायरेक्ट ॿुधे। बाबा जे परिवार में वञे, हिते बाप बि आहे, मां बि आहे, ॿार बि आहिनि। परिवार में इहे ई थींदो आहे न, उहा त दुनिया ई आसुरी आहे। त आसुरी परिवार सां त तव्हां तंग थी वेंदा, इन करे धंधो आदि छॾे करे बाबा वटि रिफ्रेश थियण ईंदा आहिनि। बाबा रहंदा बि आहिनि ब्रह्मण। तव्हां हिन परिवार में वञी करे, बाबा चईंदा आहिनि तव्हां हिन परिवार में वञी करे वियो, घर में वञी करे त बाबा चईंदा आहिनि हिते आहिनि ई ब्राह्मण त हिन परिवार में अची करे वेहींदा आहिनि। घर में वेंदा त पोइ अहिड़ो परिवार न आहे, हुते त देहदारी थी वेंदा आहिनि। उहो गोरख धंधे सां निकिरी तव्हां हिते ईंदा आहियो। हाणे बाप चईंदा आहिनि देह जे सभु संबंध छॾो, ख़ुशबूदार फूल ठहिणो आहे। फूल में ख़ुशबू ईंदी हूंदी आहे न, सभु उठाए करे ख़ुशबू वठंदा आहिनि। अक जे फूल त न उठाईंदा न, त फूल ठहिण जे लाइ पुरुषारथ करिणो खपे। फूल ठहिण लाइ पुरुषारथ करिणो, इन करे बाबा फूल बि खणी ईंदा आहिनि। अहिड़ो ठहिणो आहे असांखे।
बाबा चईंदा आहिनि कि अहिड़ो ठहिणो आहे, गृहस्थ व्यवहार में रहंदे हिकु बाप खे यादि करिणो आहे। तव्हां ॼाणंदा इहे दहेज संबंधी त ख़लास थियण वारा आहिनि। तव्हां हिते गुप्त कमाई करो था न, तव्हांखे शरीर छॾिणो आहे। कमाई करे करे तव्हांखे शरीर छॾिणो आहे ऐं कमाई करे करे ॿियो ॾाढो ख़ुशी सां हर्षित थी शरीर छॾिणो आहे। असांखे ईअं ई शरीर न छॾिणो आहे, असांखे कमाई करे करे ॾाढो ख़ुशी सां हर्षित थी करे शरीर छॾिणो आहे। घुमंदे फिरंदे बि बाप जी यादि रहे त तव्हांखे कॾहिं थकावट न थींदी। बाप जी यादि में अशरीरी थी केतिरो बि चकर लॻायो, भले हितां खां हेठि आबू रोड ताईं हली वञो त बि असांखे थकावट न थींदी। पाप कटिजी वेंदा, हल्का थी वेंदो। तव्हां ॿारनि खे केतिरो फ़ाइदो हूंदो आहे ॿियो कोई त ॼाणे ई न सघनि। सॼी दुनिया जा मनुष्य पुकारंदा आहिनि पतित पावन अची करे पावन ठाहियो। पोइ हुनखे महात्मा कीअं चईंदासीं? पतित खे पोइ मथो थोरी टेकबो आहे, मथो पावन जे अॻियां झुकाइबो आहे। कन्या जो मिसाल आहे, जॾहिं विकारी ठहींदी आहे त सभिनि जे अॻियां सिर झुकाईंदी आहे ऐं जॾहिं पुकारंदी आहे हे पतित पावन अचो, पोइ पुकारंदी आहे। जॾहिं कन्या पतित थी वेंदी आहे त सभिनि जे अॻियां सर झुकाईंदी आहे। हाणे पावन आहे त सभु हुन जे अॻियां सर था झुकाइनि ऐं हाणे पतित थी वई त सभु उनखे सभिनि जे अॻियां सर झुकाइणो पवंदो। बाबा चईंदा आहिनि पतित ठहिया ई छो जो पुकारणो पए। सभिनि जे शरीर त विकार जी पैदाइश आहे न। छो जी रावण जो राज्य हाणे तव्हां रावण सां निकिरी आया आहियो, इनखे चइबो आहे पुरुषोत्तम संगम युग। हाणे तव्हां पुरुषार्थ करो था राम राज्य में वञण जे लाइ। हाणे असां पुरुषार्थ करूं था राम राज्य में वञण जे लाइ। सत्युग आहे ही राम राज्य। सिर्फ़ु नेता बाबा चवनि था सत्युग आहे ही राम राज्य। सिर्फ़ु त्रेता में राम राज्य चओ त उहा पोइ सूर्यवंशी लक्ष्मी नारायण जो राज्य काॾे वियो? त इहे सभु ज्ञान हाणे तव्हां ॿारनि खे मिली सघंदो आहे। नया बि ईंदा आहिनि, तव्हांखे बि नया बि ईंदा आहिनि जंहिंखे तव्हां ज्ञान ॾींदा आहियो, लाइक ठाहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कोई जो संग अहिड़ो मिलंदो आहे जो पोइ नालाइक़ सां नालाइक़ ठही वेंदो। कोई के संग अहिड़ो मिलंदो आहे जो पोइ लाइक़ खां नालाइक़ ठही पवंदा आहिनि। बाप पावन ठाहींदा आहिनि त हाणे पतित ठहिणो ई न आहे, जबकि बाप आहिनि पावन ठाहिण। माया अहिड़ी ज़बरदस्त आहे जो पतित ठाहे ॾींदी आहे, हाराए ॾींदी आहे। चईंदा आहिनि बाबा रक्षा करो। वाह, लड़ाई जे मैदान ते ढेर मर्द आहिनि, पोइ रक्षा कबी आशा। इहे माया जी गोली बंदूक जी गोली सां बि ॾाढी कड़ी। ये माया जी गोली बंदूक जी गोली सां बि ॾाढी कड़ी आहे। काम जी चोट खाई गोया मथां खां हेठि किरियो। सत्युग में सभु पवित्र गृहस्थ धर्म वारा हूंदा जेके देवता चइबो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कि भारत कि बाप कीअं आहिनि, छा कंदा आहिनि, कीअं अची करे राजयोग सिखलाईंदा आहिनि। कि बाबा भारत में कीअं अची करे कीअं ईंदा आहिनि, कीअं रहंदा आहिनि, कीअं अची करे असांखे राजयोग सिखलाईंदा आहिनि। दिखलाईंदा आहिनि अर्जुन जे रथ में वेही करे ज्ञान ॾिनई। पोइ हुनखे सर्वव्यापी छो चईंदा आहिनि? बाप जो स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, उन्हनि जी लाइ भूल करे छॾी अथनि। हाणे उहो स्वयं पंहिंजो परिचय अची करे असांखे ॾींदा।
अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, महान आत्मा ठहिण जे लाइ अपवित्रता जी जो गंदी आदतियूं आहिनि वो मिटाइणियूं आहिनि। अॼु जो ॾींहुं संकल्प करो पूरी दुनिया मां छी आदतियूं ख़तमु थी थींदियूं आहिनि, पूरी दुनिया सुत प्रदान थींदी थी वञे। दुख ॾियणु, लड़ाई झगड़ो करणु, इहे सभु अपवित्रता अपवित्र कर्तव्य आहे। त तव्हांखे इहे न करिणो आहे। पंहिंजे पाण खे राज तिलक ॾियण जो अधिकारी ठाहिणो, पंहिंजे पाण खे राज तिलक ॾियण जो अधिकारी ठाहिणो। त राज तिलक ॾियण लाइ कीअं अधिकारी ठाहींदासीं? बाबा खे यादि, जेतिरो असां बाबा खे यादि कंदा रहंदासीं न, ओतिरो आपे ई पाप कटिजंदा वेंदा, दैवी गुणनि जी धारणा थींदी वेंदी, असांखे आपे ई राज तिलक मिली वेंदो। ॿियो आहे बुद्धि खे सभु गोरख धंधनि सां देहदारियुनि सां कढी ख़ुशबूदार फूल ठाहिणो। बाबा चईंदा आहिनि गुप्त कमाई जमा करण लाइ हलंदे फिरंदे अशरीरी ठहिण जो अभ्यास करिणो। गुप्त कमाई करण लाइ हलंदे फिरंदे अशरीरी ठहिण जो अभ्यास करिणो। देहदारियुनि सां कढी ख़ुशबू निकिरी करे बुद्धि खे ख़ुशबूदार फूल ठहिणो। वरदाना, पंहिंजे शुभ चिंतन जी शक्ति सां आत्माउनि खे चिंता मुक्त ठाहिण वारा शुभ चिंतक मणी ठहो। अॼु जे विश्व में सभु आत्माऊं चिंता मणियूं आहिनि। हुन चिंता मणियुनि खे तव्हां शुभ चिंतक मणियूं पंहिंजे शुभ चिंतन जी शक्ति द्वारा परिवर्तन करे सघंदा आहियो। त संकल्प कजो सभिनि जी सभु चिंतायूं ख़तमु थी थींदियूं आहिनि, सभिनि जी सभु छी आदतियूं ख़तमु थी थींदियूं आहिनि। जीअं सूर्य जी किरणियूं दूर दूर ताईं अंधकार खे मिटाईंदियूं आहिनि, ईअं तव्हां शुभ चिंतक मणियुनि जी शुभ संकल्प रूपी मस्तक चमक, तव्हां शुभ चिंतक मणियुनि जी शुभ संकल्प रूपी चमक, असां शुभ चिंतक मणियुनि जी शुभ संकल्प रूपी चमक व किरणियूं विश्व में चारों ओर फैलनि थियूं। छा कजो? ये सूर्य जी किरणियूं दूर दूर ताईं अंधकार खे मिटाईंदियूं आहिनि, ईअं असां शुभ चिंतक मणियुनि जे शुभ संकल्प अॼु जीअं संकल्प कंदासीं, सभिनि जी छी आदतियूं ख़तमु थी वञनि, सभिनि जी चिंतायूं ख़तमु थी वञनि। त ये शुभ संकल्प रूपी चमक व किरणियूं विश्व में चारों ओर फैलदी रहियूं। इन लाइ सम्झंदा आहिनि कि ये कोई स्पिरिचुअल लाइट गुप्त रूप में पंहिंजो कार्य करे थी। हीअ सम्झो संकल्प ई छा थींदो? स्पिरिचुअल लाइट थी वेंदी गुप्त रूप में। ये टचिंग हाणे शुरू थी आहे, आख़िरी ढूंढदे स्थान ते पहुची ई वेंदा, ढूंढदे स्थान ते पहुची ई वेंदा। जॾहिं असां इहे संकल्प कंदासीं न, तॾहिं सभु आत्मायूं असां वटि ईंदियूं। त तव्हां पूरे विश्व जे लाइ करो, जाते जाते जंहिं आत्मा खे बाबा जो इहा मदद मिली सघंदी उहो हुते हली वेंदी। हीअं न कि सभु तव्हां वटि अचनि। स्लोगन आहे बाप दादा जे डायरेक्शन खे क्लियर कैच करण लाइ मन बुद्धि जी लाइन हमेशह क्लीन एंड क्लियर खपे। कल्ह बि बाबा चई न, मन स्वच्छ बुद्धि जी लाइन क्लियर। इहे असांखे हाणे करिणो आहे। हलंदे फिरंदे सम्झो मां फ़रिश्तो आहियां, हिन दुनिया में अवतार वरितो आहे विश्व सेवा करण लाइ। त बाप दादा जे डायरेक्शन खे क्लियर कैच करण लाइ मन बुद्धि जी लाइन क्लियर रखो।
अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।